सिंध क़ौमी महाज जे मरकज़ी सर ते टंडे आदम में क़ौमी अॻवान अलहदाद मरी ते पुलिस पारां कूड़ो केस दाख़िल करे जेल बीड़ो करण ख़िलाफ़ DSP ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते धरणे पुलिस ऐं सियासी बाअसर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते जस्कम जे मरकज़ी सीनियर नायब सदर अमजद महेसर, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी दीदार शाम, ज़िले सांगड़ जे ऑर्गेनाइज़र आज़ाद कुंभर, ज़िले मटियारी जे सदर रशीद ॾेथो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जस्कम अॻवान अलहदाद मरी ते हितां जे सियासी बाअसर माण्हुनि ऐं पुलिस बेगुनाह कूड़ा केस दाख़िल करे जेल मोकिलियो आहे। इहा खुली दहशतगर्दी आहे। जस्कम सांगड़ जे अॻवान अलहदाद मरी खे घरां हथियारनि जे ज़ोर ते खणी गुम करे कयो वियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि सां मज़म्मत करियूं था। उन्हनि चयो त अलहदाद मरी मथां दाख़िल कूड़ो केस फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। उन्हनि चयो त हितां जो वॾेरो तमामु घणो ताक़तवर आहे, जेको ॾाढ ऐं जबर सां असांजे अॻवाननि खे ज़ोरी अगवा कराए थो ऐं पुलिस संदसि कमदारी करण में रुधल आहे। हुननि चयो त पुलिस समाजी बुराइनि ऐं मंशियात फरोशी ख़िलाफ़ को बि क़दम खणण लाइ तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो आहे त आला अख़्तियारियूं हिन मामले जो नोटिस वठी इंक्वायरी कमेटी ठाही वञे। अगवा कंदड़ अॻूणे सेनेटर जे बाअसर पुट ऐं पुलिस मथां केस दाख़िल कयो वञे त जीअं असां सां इंसाफ़ थी सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।